नाज़रीन, टॉप स्टोरीज़ जे सिलसिले के ख़बर शामिल कंदासीं। मुल्क में आम चूंडूं 8 फरवरी साल 2024 ते थींदियूं। सदर इलेक्शन कमीशन जे इतफ़ाक़ बाद सुप्रीम कोर्ट भी मोहर लगाए छॾी। इलेक्शन कमीशन के समूरियूं घुर्जूं पूरी थियण बाद चूंड शेड्यूल जारी करण जी हिदायत करे छॾी आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना त को बि ग़लतफ़हमी में न रहे। चूंडनि जी तारीख़ असां ॾिनी आहे। गैर आइनी तौर ते असेंबली तोड़ गद्दारी जे ज़िमरे में अचे थो। सदर वटि असेंबली तोड़ण जो इख़्तियार न हो, पर हुन असेंबली तोड़े छॾी। चूंड तारीख़ ॾियण जो इख़्तियार हुअण बावजूद सदर तारीख़ न ॾिनी। आइन ते अमल न करण जा सख़्त नतीजा हूंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट मुल्क में आम चूंडूं 8 फरवरी ते यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी बेंच मुल्क में 90 ॾींहनि अंदरि आम चूंडुनि बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान अटार्नी जनरल सदर आरिफ अलवी ऐं इलेक्शन कमीशन में थियल ॻाल्हियुनि जा तफ़सील अदालत में पेश कया। सुप्रीम कोर्ट हुकुमनामो जारी कंदे चयो त 8 फरवरी ते आम चूंडूं कराइण ते इतफ़ाक़ थी वियो आहे। चूंडुनि जी तारीख़ ते कंहिंखे बि एतिराज़ न आहे। सुप्रीम कोर्ट आम चूंडुनि जी तारीख़ मुक़ररु करण में को बि किरदारु अदा न कयो आहे। अदालत पंहिंजे हुकुमनामे में चयो त सदर वटि आम चूंडुनि जी तारीख़ ॾियण जो अख़्तियार हो, जेको इस्तेमालु न कयो वियो। इलेक्शन कमीशन ऐं सदर खे उहो करणु घुर्जे जेको आइन चवे थो। आइन जी भञकणी जा संगीन नतीजा निकिरंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुकुमनामे में चयो त सुप्रीम कोर्ट सदर ऐं इलेक्शन कमीशन जे अख़्तियारनि में मुदाख़लत नथी करे सघे। सुप्रीम कोर्ट रुगो मददगार जी हैसियत सां सदर ऐं इलेक्शन कमीशन खे ॻाल्हियुनि लाइ चई सघे थी। सुप्रीम कोर्ट चयो त समूरनि आइनी इदारनि खे मुस्तक़बिल में समझदारी जो मुज़ाहिरो करणु घुर्जे। चूंडुनि जी तारीख़ बाबति मुझारा पैदा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।